नवगोठ में साबका एसएचओ तुफैल अहमद शाह मथा नवगोठ थाने ते बेगुनाह लाकअप करण ऐं रक़म फुर करण तहत अनवर अली कलोड़ो जी फरियाद ते एफआईआर दाख़िल। तफ़सीलन मुताबिक़ नवगोठ भरिसां ॻोठ दोदे कलोड़े जो रहवासी माल जे वापारी पीड़िता मोट ते LS बचाव बंद लॻ सूमरा पेट्रोल पंप ते 5 महीना अॻु शाम जो 5 बजे धारा 39,000 रोक रक़म समेत लियाकत कलोड़े खे नवगोठ एसएचओ तुफैल शाह खणी गुम करे छॾियो हो। एक ॾींहं खां बाद में एसएचओ तुफैल शाह मालकनि सां राब्तो करे 1 लख जी घुर कई। जॾहिं मालकनि पैसनि ॾियण जो आसरो ॾेई सेशन कोर्ट दादू में दरख़्वास्त ॾिनी, जंहिं छापे जो सिविल कोर्ट मेहर खे ऑर्डर कयो। जॾहिं त सिविल जज मोहम्मद असलम कलोड़ो नवगोठ थाणे ते छापो हणी लियाकत कलोड़े खे आज़ाद करायो ऐं एसएचओ तुफैल शाह खे हुकुम कयो त सुबुह जो रिकॉर्ड समेत दादू सेशन कोर्ट पेश थिए। जॾहिं त पेश थियण खां बाद में सेशन जज साहब 22 AB FIR जो ऑर्डर कयो। जॾहिं त पुलिस पंहिंजे पटी भाई खे बचाइण लाइ एसएचओ हाई कोर्ट लाड़कानो दरख़्वास्त कई त मूंखे माफ़ी मिले। जॾहिं त हाई कोर्ट सगोरी लाड़काने दरख़्वास्त रद्द कई। जॾहिं त एसएचओ तुफैल शाह ते अनवर अली कलोड़ो जी फरियाद ते नवगोठ थाणे ते 22 AB जे केस जो हुकुम कयो, जेको थाणे ते केस दाख़िल थी वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।